हैदराबाद तहलके ॿारड़े में 18 नवंबर खां 30 नवंबर ताईं मुदे जे बुखार जे बचाव जा टुका लॻाइण वारे मुहिम जे सिलसिले बाबति सिविल अस्पताल टंडोजाम में डॉक्टर रफ़ीक जलबाणी, डॉक्टर नबी बख्श लाशारी पारां आगाही प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें सिहत खाते समेत डॉक्टरनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि, DC हैदराबाद, यूनिसेफ ऐं WHO जे अमलदारनि शिरकत कई। उन मौक़े ते DC हैदराबाद आयशा अबड़ो, ADC1 मोहम्मद यूसुफ शेख, DHO हैदराबाद मसूद जाफ़री, माजिद सुमरो ऐं ॿियनि प्रोग्राम में ॻाल्हाईंदे चयो त प्रोग्राम जो मक़सदु इहो ई आहे त तव्हां भेनरुनि ताईं इहा अवेयरनेस पहुचे, इहा जेको सो नॉलेज पहुचे त हीअ जेको कंपेन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ करे रही आहे उहो तव्हांजे लाइ आहे, तव्हांजे ॿारनि जे लाइ आहे, उन्हनि जी सिहत जे लाइ आहे, हिकु सुठी सिहतमंद ज़िंदगी गुज़ारण जे लाइ आहे। जेकॾहिं अॼु जो ॿारु असांजो महफ़ूज़ न आहे, उहो हेल्दी न आहे, उहो ऐं बीमारियुनि में वरतल आहे ऐं उनजो ज़हन जेकॾहिं पूरी तरह सां कमु न कंदो, उनजो जिस्म जेकॾहिं पूरी तरह सां कमु न कंदो त यकीनी तौर ते असांजे हिन मुल्क जी तरक़ीअ ते हिकिड़ो सवालिया निशान रहंदो। सभु शइ टोटली तव्हां ते डिपेंड थी करे त इन कैंपेन खे कीअं था सक्सेस कयो। पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे मासूम जे ॻोल्हण जहिड़नि ॿारनि खे स्कूल में आहिनि त स्कूल में वैक्सीनेशन थींदी, घरनि में वैक्सीनेशन थींदी, तव्हांजो मैसेज हर माण्हू ताईं कन्वे थिए। ॿियो ख़ासि तौर ते असांजा सोशल मोबिलाइज़र्स, उन्हनि जी बि हिकिड़ी प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जेके घर रहिजी वञनि था, जेके घर नथा एक्सेस सघनि, उन्हनि खे मैसेज कन्वे विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk